नव रुकनी सिंध काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। कसम खणंदड़नि में शजील मेमन, नासिर शाह, अयाम खान शोरो शामिल आहिनि। सईद गनी, अज़रा पेचूहो, सरदार शाह, इज़्या लंजार कसम खणी वरितो। अली हसन ज़रदारी, मोहम्मद बख्श महर भी कसम खणंदड़नि में शामिल आहिनि। अहम ख़बर अवाज़ सां शेयर कयूं पिया। नव रुकनी सिंध काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। कसम खणंदड़नि में शजील मेमन, नासिर शाह, अयाम खान शोरो शामिल आहिनि। सईद गनी, अज़रा पेचूहो, सरदार शाह, इज़्या लंजार कसम खणी वरितो आहे। अली हसन ज़रदारी ऐं मोहम्मद बख्श महर बि कसम खणंदड़नि में शामिल आहिनि। नव रुकनी सिंध काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। कसम खणंदड़नि में शजील मेमन, नासिर शाह, अयाम खान शोरो शामिल आहिनि। सईद गनी, अज़रा पेचूहो, सरदार शाह, इज़्या लंजार कसम खणी वरितो। अली हसन ज़रदारी ऐं मोहम्मद बख्श महर भी कसम खणंदड़नि में शामिल आहिनि। नव रुकनी सिंध काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। कसम खणंदड़नि में शजील मेमन, नासिर शाह, अयाम खान शोरो शामिल आहिनि। सईद गनी, अज़रा पेचूहो, सरदार शाह, इज़्या लंजार कसम खणी वरितो। अली हसन ज़रदारी, मोहम्मद बख्श महर भी कसम खणंदड़नि में शामिल आहिनि। नव रुकनी सिंध काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। कसम खणंदड़नि में शजील मेमन, नासिर शाह ऐं अयाम खान शोरो शामिल आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, नव रुकनी सिंध काबीना कसम खणी वरितो आहे, छा अपडेट्स ॾींदव? बिल्कुल निदा, सिंध काबीना न सिर्फ़ कसम खणी वरितो आहे बल्कि सिंध काबीना के पंहिंजा जेके वज़ारतूं आहिनि उन्हनि जा कलमदान हवाले कया विया आहिनि। गवर्नर सिंध कामरान टिसोरी नए सूबाई वज़ीरनि खां कसम खणायो आहे। सैयद मुराद अली शाह वॾो वज़ीर पिण हरबरदारी जी तकलीफ़ में शरीक हुयो। कसम खणंदड़नि में सूबाई वज़ीर शजील नाम मेमन, डॉक्टर अज़रा पीचो, सैयद नासिर हुसैन शाह, सईद गनी, अयाम खान शोरो, ज़िया हुसैन लंजार, सरदार मोहम्मद बख्श महर, अली हसन ज़रदारी ऐं सैयद ज़ुल्फ़ार अली शाह शामिल आहिनि। जॾहिं त ज़ुल्फ़ार अली शाह इस्लामाबाद मां पहुची न सघनि, कसम न खणी सघियो। चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खर आलम वज़ीरनि खे नोटिफिकेशन पढ़ी ॿुधायो ऐं इन हवाले सां गवर्नर सिंध ऐं वॾे वज़ीर वठंदड़ वज़ीरनि खे मुबारकबाद ॾिनी। चीफ सेक्रेटरी वॾे वज़ीर सिफ़ारिश जेको सलाहकारनि जो बि ऐलान कयो, जिन में बाबिल कयो, एहसान मज़ारी ऐं नजमी आलम जेके आहिनि उहे शामिल आहिनि। ज़ुल्फ़ार शाह इस्लामाबाद में पहुचंदो त उन कसम खणण वारी तकलीफ़ जेका आहे बाद में मुनक़िद कई वेंदी। सिंध काबीना जी जोड़ जुक में वज़ीरनि ऐं मुशीरनि खे जेके कलमदान ॾिना विया आहिनि उन्हनि में शजील नाम मेमन खे ट्रांसपोर्ट, मास्टार्ज ऐं एक्साइज़, टैक्सेशन ऐं नारकोटिक्स जो कलमदान ॾिनो वियो आहे। डॉक्टर अज़रा पीचो खे सिहत ऐं बहबूद आबादी जी वज़ारत जो खातो ॾिनो वियो आहे। सैयद नासिर हुसैन शाह खे तवानाई, मनसूबबंदी ऐं तरक़ियात जो जेको कलमदान उहो ॾिनो वियो आहे। अहिड़ी तरह सां सैयद सरदार अली शाह खे तालीम जेको एजुकेशन एंड रिसर्च डिपार्टमेंट कॉलेज खातो ऐं माइंस एंड मिनरल खातो जेको उन जा कलमदान ॾिना विया आहिनि। अहिड़ी तरह सां सईद गनी खे मकानी खातो, टाउन एंड हाउसिंग प्लान डिपार्टमेंट, अहिड़ी तरह सां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऐं रूरल डेवलपमेंट वारो कलमदान उहो ॾिनो वियो आहे। अयाम खान शोरो खे आबपाशी ऐं खुराक वारो वज़ीर बणायो वियो आहे। ज़िया हसन लंजार खे घरू वज़ीर ऐं कानून वारो खातो ॾिनो वियो आहे। जॾहिं पार्लिमानी जेके मामला आहिनि उनजे क्रिमिनल प्रोसिक्यूशन जो कलमदान आहे उहो बि संदसि हवाले कयो वियो आहे। सरदार मोहम्मद बख्श महर खे ज़राअत, सप्लाई ऐं प्राइस, रांदियूं ऐं नौजवाननि वारा मामला, अहिड़ी तरह सां इंक्वायरीज़ ऐं एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट वारो कलमदान उहो बि ॾिनो वियो आहे। अली हसन ज़रदारी खे जेल खाने जो कलमदान हवाले कयो वियो आहे। ऐं ज़ुल्फ़ार अली शाह खे सयाहत ऐं सकाफ़त, एंटीक्विटीज़ ऐं आर्काइव वारो जेको कलमदान उहो ॾिनो वेंदो। अलाबख्श दिनू ख़ान भयो जेको आहे उनखे फारेस्ट जंगली हयात ऐं जीवत वारो खातो ॾिनो वियो आहे। अहिड़ी तरह सां एहसानुर रहमान मज़ारी खे इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन जनरल सूबाई मामलनि वारो खातो जेको आहे उनजो सलाहकार बनायो वियो आहे। अहिड़ी तरह सां सैयद नजमी आलम खे ह्यूमन सेटलमेंट, स्पेशल इनिशिएटिव ऐं सोशल हाउसिंग वारो खातो, हुन सां गॾु लाइफ स्टॉक ऐं फिशरीज़ जो जेको कलमदान आहे उहो बि ॾिनो वियो आहे। सूबाई वज़ीरनि खे कलमदान जेके आहिनि उहे बि उन्हनि जा नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां हिन जेको ज़ुल्फ़ार अली शाह जेको इस्लामाबाद में पहुची न सघियो त उनजी वापसी ते खेसि काबीना में शामिल करण जे हवाले सां कसम खणायो वेंदो। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।